नींगर सराहीअ मंझां टहक ॾिनो, वटसि जेके थोरा घणा पैसा हुआ से उन ॻुझे खज़ाने जे ख़्वाब जे करे ख़र्च थियण खां बची विया। हिन पौड़ीअ खे चयो, ठीकु आहे, हाणे ख़्वाब जी ताबीर ॿुधाए। पहिरियां कसम खण त उन ख़्वाब जी ताबीर ॿुधाइण जे बदिले तूं मूंखे उन खज़ाने जो 10हों हिसो ॾींदे। रेडार कसम खणंदे चयो त हू खे ज़रूरु उन खज़ाने मां हिसो ॾींदो। पौड़ीअ खेसि चयो त हज़रत ईसा जे मुक़दस दिलि वारी तस्वीर ॾांहुं मुंहुं करे वरी कसम खण। पौड़ी चयो त दुनियावी लिहाज़ खां उहो हिकु ख़्वाबु आहे, आउं तोखे उन जी ताबीर ॿुधाए सघां थी, पर उन जी ताबीर निहायत ॾुखी आहे। तंहिं करे आउं भायां थी त जेकी बि तोखे मिलंदो उन में आउं बि कुझु हिसो खणंदसि। त ही आहे ताबीर, तोखे मिस्र जे अहरामनि ॾांहुं वञिणो पवंदो। मूं कॾहिं बि उन्हनि बाबति नाहे ॿुधो, पर उन ॿारड़ीअ तोखे ख़्वाब में उहे ॾेखारिया आहिनि त उन्हनि जो वजूद ज़रूरु हूंदो। उतो ई तोखे उहो खज़ानो मिलंदो जेको तोखे मालामाल करे छॾींदो। नींगर अचरज में पइजी वियो। हू पौड़ीअ खां उन ॻाल्हि जी वधीक वज़ाहत माण खां घबराए रहियो हो, छाकाणि जो हू उन पौड़ीअ खे को मुआविज़ो बि त न ॾेई रहियो हो। नींगर चयो, सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि आहे, आउं पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयां हा। पौड़ीअ वराणियो, मूं तोखे चयो हो त तुंहिंजे ख़्वाब जी साबियां एतिरी आसान न आहे। ज़िंदगीअ में नंढड़ियूं ऐं आसान नज़र ईंदड़ शयूं वॾी अहमियत रखनि थियूं। सान्याहवंत माण्हू ई उन ॻाल्हि खे सम्झी सघनि था, ऐं छाकाणि जो आउं एतिरी सियाणी न आहियां, सो मूंखे कुझु ॿिया फ़न बि सिखणा पवंदा, जीअं हथनि जी तिरियुनि खे पढ़णु वग़ैरह। ठीकु आहे, पर आउं मिस्र कीअं पहुचां? आउं फ़क़ति ख़्वाबनि जी ताबीर ॿुधाए सघां थी। उन्हनि खे हक़ीक़त करण वारे फ़न खां आउं वाक़िफ़ु न आहियां, तंहिं करे आउं पंहिंजी धीअ जे दर ते रही पई आहियां। पर जेकॾहिं आउं मिस्र कॾहिं बि न पहुची सघियुसि त पोइ आउं पंहिंजे मुआविज़े खां रहिजी वेंदसि, ऐं उहो को पहिरियों दफ़ो नाहे थियो। उहो चवंदे ई अॻे ई हू पंहिंजी जाम वक़्तु ज़ाया करे चुकी हुई। पौड़ीअ नींगर खे चयो, हाणे तूं वञी सघें थी। नींगर निराश थी चुको हो ऐं हिन फ़ैसिलो कयो हो त हाणे हू कॾहिं बि ख़्वाबनि ते यकीन न कंदो। खेसि यादि आयो त ॿिया बि केतिरा ई कम छॾाइणा आहिनि। सो हू बाज़ार वियो ऐं कुझु खाइण पीअण खां पोइ हिन पंहिंजे किताब जे सौदे में हिकु ॿियो थोरो वधीक थुल्हो किताब ख़रीद कयईं, ऐं बाज़ार जी इमारत में हिकु बेंच ते वेही जेका मद जी गुगी हिन वरिती हुई उन मां चस्कियूं वठणु लॻो। ॾींहुं निहायत गरम हो, सो मद पीअण सां खेसि फ़रहत मिली रही हुई। संदसि रिढूं शहर जे दख़ल ते मौजूदु हिकु वाड़े ते ॿधल हुयूं, जेको संदसि दोस्त जो हो। नीगर जे शहर में चङी भली वाक़िफ़ियत हुई। उहो ई सबबु हो जो हू मज़े सां सैर तफ़री करे रहियो हो। सदाईं हू नवां दोस्त ठाहींदो हो, पर हू उन्हनि सां घणो वक़्तु गुज़ारण खां लहराईंदो हो, छाकाणि जो जॾहिं को शख़्स रोज़ रोज़ साॻियुनि माण्हुनि सां मिले थो, जीअं हू स्कूल में मिलंदो रहंदो हो, त उहे माण्हू ज़बरदस्ती उन जी ज़िंदगी जो हिसो बणजण जी कोशिशि कनि था, ऐं हू चाहिनि था त अॻिलो बि संदन मर्ज़ीअ मुताबिक़ पाण में तब्दीली आणे। पर जॾहिं उहो शख़्स संदसि मर्ज़ीअ मुताबिक़ नथो हले त हू कावड़िजियो पवनि। हर कंहिंखे इहा चङी रीति ख़बर आहे त ॿियनि खे ज़िंदगी कीअं गुज़ारणु घुरिजे, पर पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारिजे उहो सोचण लाइ को बि तयारु न आहे। पंहिंजी रिढनि खे ॿनियुनि में चाढ़ण लाइ हू ॾींहुं ठरण जो इंतज़ारु करणु लॻो। 3 ॾींहंनि खां पोइ खेसि वापारीअ जी धीअ सां बि मिलणो हो। एतिरे में हिन उहो नओं किताबु कढी पढ़णु शुरू कयो जेको ख़रीद कयो हुअईं। पहिरें ई सफ़े ते हिकु जनाज़े जो ज़िक्र हो। उन किताब में जिन बि किरदारनि जो ज़िक्र थियल हो, तिन जे नालनि खे उचारणु खेसि ॾाढो ॾुखियो पिए लॻो। हिन सोचियो त जॾहिं हू को किताबु लिखंदो त हू हिकु वक़्त में हिकु ई माण्हू जो हवालो ॾींदो, त जीअं पढ़ंदड़नि खे घणा नाला यादि न करणा पवनि। जॾहिं संदसि पूरी तवजा किताब पढ़ण में मरकूज़ थी त खेसि किताब पढ़ण में मज़ो अचणु लॻो। उहो जनाज़ो बर्फ़बारी वारे ॾींहुं थियो ऐं खेसि उहो थधिकार वारो अहसासु ॾाढो सुठो लॻो। किताब पढ़ंदे हिकु पोढ़ो बुज़ुर्ग संदसि भर में अची वेठो ऐं हिन सां कुझु ॻाल्हाइण जी कोशिशि कयईं। हू छा पिया कनि? पोढ़े बुज़ुर्ग इमारत ॾांहुं कुझु माण्हुनि ॾांहुं रुख़ कंदे पुछो। कमु पिया कनि, छोकिरे हुन पोढ़े बुज़ुर्ग खे इहो अहसासु ॾियारींदे त संदसि ध्यानु किताब में आहे, रुखो जवाबु ॾिनो। हक़ीक़त में हू वापारीअ जी धीअ जे साम्हूं पंहिंजे रिढनि खे ॾासण जो सोचे रहियो हो, त जीअं हू
ॾिसी सघे त केतिरा न औखा कम पिणु करे सघे थो। हिन अॻ में बि केतिरा ई भेरा उन घड़ीअ जो तसवुरु करे चुको हो। छोकिरीअ खे मुतासिर करण लाइ हू खेसि रिढूं ॾासण जा तरीक़ा ॿुधाईंदो रहंदो हो। ॿिया बि केतिरा ई किस्सा ऐं वाकिया जेके हिन किताबनि में पढ़िया हुआ से खेसि अहिड़ी रीति ॿुधाईंदो रहंदो हो ॼण त इहे वाकिया हिन सां ई थी गुज़रिया हुजनि। छोकिरीअ खे उन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त जी ख़बर ई न पई वई आहे, छाकाणि जो हूअ उमी हुई। उन विच में पोड़े बुज़ुर्ग वरी संदसि ख़्यालनि में रुंडक विझंदे कुझु ॻाल्हाइण जी कोशिशि कई। हिन चयो त हू थकियल ऐं उञायल आहे ऐं नीगर खे मद जी चुस्की हणाइण लाइ चयईं। नीगर खेसि बोतल ॾिनी त मन हाणे हू संदसि जिंद आजी करे, पर पोड़े बुज़ुर्ग ॻाल्हाइण थी चाहियो ऐं नीगर खां पुछाईं त हू कहिड़ो किताबु पढ़ी रहियो आहे। नीगर कावड़ मंझां सोचियो त हाणे ही बेन छॾणु घुर्जे, पर संदसि पीउ खेसि वॾनि जे अदब करण जी सिख्या ॾिनी हुई, सो हिन किताब कढी पोड़े बुज़ुर्ग खे ॾिनो। पोड़े बुज़ुर्ग खे किताब ॾियण जा ॿ सबब हुआ। हिकु त नीगर खे पंहिंजे ई किताब जो नालो उचारण न पिए आयो ऐं ॿियो त जेकॾहिं पोड़ो बुज़ुर्ग उमी आहे त हू पाण ई शर्म अचां ही बेन छॾे वेंदो। पोड़े बुज़ुर्ग किताब जा वर्क उथलाईंदो चयो, ॼण का अजीब शइ ॾिठी हुजेसि। हिकु ख़ासि किताबु आहे, एतिरो दिलचस्प न आहे। नीगर हैरत में पइजी वियो। पोड़ो बुज़ुर्ग पढ़ियो लिखियो हो ऐं हू अॻ में ई उहो किताबु पढ़ी चुको हो। जेकॾहिं किताबु वाकई दिलचस्प न आहे, जीअं पोड़े बुज़ुर्ग चयो, त अञा उनखे तब्दील करण जो वक़्तु आहे। नीगर सोचियो, ही उहो किताबु आहे जंहिंमें सभु साॻियूं ॻाल्हियूं आहिनि जेके दुनिया जे बाक़ी किताबनि में लिखियल आहिनि। पोड़े बुज़ुर्ग पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो, हिन किताब में पंहिंजी क़िस्मत पाण ठाहिण वारे नज़रिए ते माण्हुनि जी कमज़ोर एतिक़ाद बाबति वज़ाहत मौजूदु आहे ऐं हिन किताब जे अंत में उहो बयानु थियलु आहे त हर इंसान दुनिया जे सभ खां वॾे कूड़ ते यकीन रखे थो। ऐं उहो दुनिया जो सभ खां वॾो कूड़ कहिड़ो आहे? छोकिरे इंतिहाई हैरत मंझां पुछो। उहो हीअ आहे त असां ज़िंदगी में कंहिं हिकु मख़सूस मरहले ते पाण सां पेश ईंदड़ हालात ऐं वाक़ियात जे नतीजे में हार मञी पंहिंजी ज़िंदगीअ खे क़िस्मत जे आधार ते छॾे था ॾियूं, उहो ई दुनिया जो सभ खां वॾो कूड़ आहे। ईअं मूंसां त कॾहिं बि न थियो आहे, छोकिरे वराणियो। मुंहिंजे वालदेन मूंखे पादरी बणाइण थी घुरियो, पर मूं रेडार बणजण जो फ़ैसिलो कयो। ॾाढो सुठो, पोड़े चयो, उहो उन करे जो तोखे सैर ऐं तफ़रीह करण में दिलचस्पी हुई। खेसि ख़बर आहे त आउं छा सोचे रहियो आहियां। छोकिरे जे मन में ख़्यालु आयो, जॾहिं त पोड़ो बुज़ुर्ग किताब जा वर्क मुसलसिल उथलाए रहियो हो। छोकिरे हुन पोड़े बुज़ुर्ग खे पहिरियल अजीब वेस ते गौर कयो। हू हिकु अरब लॻी रहियो हो, जेका उन इलाइक़े में का नई ॻाल्हि न हुई, छाकाणि जो ॿेड़ियुनि जे वसीले कुझु सोढ़नि पेचरनि खे प्यार कंदे अफ्रीका खां तरीफ़ा में कुझु कलाकनि जो फ़ासिलो हो ऐं अरबनि जे हिन शहर में घणी अचु वञु हुई। हिते ख़रीदारी कंदा हुआ ऐं ॾींहं में केतिरा ई भेरा पंहिंजी इबादत पिणु कंदा हुआ। तव्हां किथां जा आहियो? छोकिरे पुछियुसि। मुंहिंजो तालुक़ु केतिरनि ई जॻहियुनि सां आहे। कंहिंजो तालुक़ु भला हिकु वक़्त में हिक खां वधीक जॻहियुनि सां कीअं थो थी सघे? छोकिरे चयो, आउं हिकु रेडार आहियां ऐं मूं केतिरनि ई जॻहियुनि जो सैर कयो आहे, पर मुंहिंजो तालुक़ु त हिकु ई शहर सां आहे जेको किले जे भर में आहे ऐं उहो ई मुंहिंजी जनम भूमि आहे। ठीकु आहे, त पोइ ईअं चई सघिजे थो त मुंहिंजी जनम भूमि सालम आहे। छोकिरे खे सालम जे बाबति का ॼाण न हुई त सालम किथे आहे, पर हिन उन डप में पुछण बि न पिए चाहियो त मथां उहो ॿुधाइण खां इनकार करे। हिन थोरी देरि लाइ बाज़ार जी इमारत में ईंदड़ वेंदड़ माण्हुनि ॾांहुं ॾिठो। सभु जा सभु मसरूफ़ नज़र अची रहिया हुआ। सालम ॾिसण में कीअं आहे? छोकिरे पुछियो त मन का ख़बर पवे। सालम ईअं ई आहे जीअं सदाईं खां हो। खेसि का ख़बर न पई, पर उन बाबति त खेसि पक हुई त सालम उंदलस में न आहे। जेकॾहिं उंदलस में हुजे हा त उन बाबति हू ज़रूरु ॿुधे हा। अवां सालम में छा कंदा आहियो? छोकिरे ज़ोर भरींदे चयो, आउं सालम में छा कंदो आहियां? पोड़े बुज़ुर्ग खिलंदे चयो, आउं सालम जो बादशाह आहियां। माण्हू अहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि, छोकिरे सोचियो। उन खां त रिढनि सां गॾु हुजण में चङाई आहे। हू के अहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं त न कंदियूं, या वरी ख़लवत में किताब पढ़ी वक़्तु गुज़ारिजे, जेको उन वक़्तु अहिड़ियूं नाक़ाबिले यकीन ॻाल्हियूं ॿुधाइनि था जंहिं वक़्तु अव्हां खेनि ॿुधणु चाहियो था। पर जॾहिं इंसाननि सां ॻाल्हाइजे थो त उहे
अहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं करे छॾिन जो ॿुधण वारो मुंझियो पवे त हाणे ॻाल्हि खे कीअं जारी रखिजे। मुंहिंजो नालो मालकी ज़ेडक आहे। पोड़े बुज़ुर्ग चयो, तो वटि घणियूं रिढूं आहिनि? पूरियूं सारियूं आहिनि, छोकिरे वराणियो। खेसि ईअं थी लॻो त पोड़ो बुज़ुर्ग संदसि बाबति वधीक ॼाण चाहे थो। पोइ त मसइलो आहे, जेकॾहिं तूं सम्झे थो त तो वटि पूरियूं सारियूं रिढूं आहिनि त पोइ आउं तुंहिंजी वाहिर नथो करे सघां। छोकिरे खे खार लॻी त वाहिर लाइ चयो ई न हुयो। उहो त हू पाण पोड़ो बुज़ुर्ग हो जंहिं मद जी चुस्की हणाइण लाइ चयो हो ऐं ॻाल्हि ॿोल शुरू कई हुई। मूंखे पंहिंजो किताब ॾियो, छोकिरे चयो। मूंखे पंहिंजूं रिढूं गॾु करे अॻिते वधणो आहे। मूंखे पंहिंजे रिढुनि जो ॾहों हिसो ॾे त आउं तोखे उन ॻुझे खज़ाने जे बाबति कुझु ॿुधायां, पोड़े बुज़ुर्ग चयो। छोकिरे खे पंहिंजो ख्वाबु यादि आयो ऐं उमालक हर ॻाल्हि संदसि आॾो पधरी थी। खाना बदोश ॿुढड़ीअ हिन खां का उजरत न वरिती हुई, पर ही पोड़ो बुज़ुर्ग शायदि हुनजो मुड़ुसु आहे ऐं शायदि उन ॻुझे खज़ाने जंहिंजो को वजूद ई न आहे उन बाबति मालूमात ॾियण जे बदिले में वधीक पैसा कमाइण चाहे थो। घणो करे ही पोड़ो बि खाना बदोश ई आहे। पर उनखां पहिरियां जो छोकिरो का ॻाल्हि करे उन पोड़े बुज़ुर्ग हेठि झुकी हिकु काठीअ जो टुकड़ो खयों ऐं इमारत वटि मौजूदु वारीअ ते कुझु लिखणु शुरू कयईं ऐं उमालक संदसि सीने मां चमकावट ॾींदड़ रोशनी नमूदार थी, जंहिंजी शिद्दत एतिरी हुई जो छोकिरो थोरी देरि लाइ अंधो थी पियो। संदसि ॼमार जे माण्हुनि सां अहिड़े क़िस्म जा वाक़िया घटि नमूदार थींदा आहिनि। पोइ पोड़े बुज़ुर्ग पंहिंजी टोपीअ सां उन रोशनीअ खे ढके छॾियो। जॾहिं संदसि बीनाई वापसि आई त छोकिरो उहो पढ़ण जे क़ाबिल थियो जेको पोड़े बुज़ुर्ग रेतीअ ते लिखियो हो। वारीअ ते छोकिरे पंहिंजी माउ पीउ ऐं संदसि स्कूल जा नाला पढ़िया। हिन वापारीअ जी धीअ जो नालो पिणु पढ़ियो, जंहिंजी अॻु खेसि ख़बर न हुई ऐं इहे ॻाल्हियूं पिणु पढ़ियईं जेके हिन अॻु कंहिं सां न कयूं हुयूं। आउं सालम जो बादशाह आहियां, पोड़े बुज़ुर्ग कुझु देरि अॻु चयो हो। पर हिकु बादशाह भला हिकु रेढार सां छो ॻाल्हाईंदो? नींगर फिकाईअ मंझां पुछो। केतिरा ई सबब थी सघनि था, पर सभ खां अहम सबब उहो आहे त तूं पंहिंजी तक़दीर ॻोल्हे वरिती आहे। छोकिरे खे इहा ख़बर न हुई त तक़दीर छा थींदी आहे। जेको तूं माणणु चाहीं थो उहा ई तक़दीर आहे। नंढपण में सभिनी खे पंहिंजी तक़दीर जी आगाही हूंदी आहे। ज़िंदगी जे उन मरहले ते हर ॻाल्हि चिटी ऐं मुमकिन हूंदी आहे। ॿार ख्वाब लहण ऐं हर उन शइ खे माण्हू खां नकी वाईंदा आहिनि जेका हू चाहिनि था, पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे तीअं तीअं हिकु गैबी ताक़त खेनि उन ॻाल्हि ते आमादा करणु शुरू कंदी आहे त पंहिंजी तक़दीर पाण ठाहिणु हिकु नामुमकिन शइ आहे। पोड़े बुज़ुर्ग जी का बि ॻाल्हि छोकिरे जे सम्झ में नथी आई, पर छोकिरे उन गैबी ताक़त बाबति वधीक ॼाण थी चाहियो। वापारी जी धीअ खे इहा ॻाल्हि ॿुधाइबी त ॾाढी सरही थींदी। छोकिरे सोचियो, इहा हिकु नाकारी ताक़त जी सूरत में पधरी थिए थी, पर इहा ताक़त तव्हांखे पंहिंजी तक़दीर माण में तव्हांजी मदद करे थी। इहा ताक़त तव्हांजे रूह खे ऐं तव्हांजे मक़सद खे तयारु करे थी, छाकाणि जो हिन पूरे ग्रह ते सिर्फ़ु हिकु ई वॾे में वॾो सच आहे। उहो ही आहे त तव्हां भली केर बि हुजो, छा बि कंदा हुजो, जॾहिं तव्हां में कंहिं शइ खे माण्हू जी ख़्वाहिश पैदा थिए थी त हिन ज़मीन ते उहो अव्हांजो मक़सद हयात बणिजी वञे थो, छाकाणि जो का बि ख़्वाहिश काइनात जे रूह मां जनम वठे थी। भली उहा ख़्वाहिश मुसाफ़िरी करण जी हुजे या कपिड़े जी वापारी जी धीअ सां शादी करण जी। हाओ खज़ाने जी खोजना बि थी सघे थी। माण्हुनि जूं सराहियूं गम, कीनो ऐं बुग़्ज़ हिन दुनिया जे रूह खे सघारो कनि था। कंहिं शख़्स खे सिर्फ़ु पंहिंजी तक़दीर जो अहसासु हुजण ई वाहिद शर्त आहे, बाक़ी सभु शयूं हिक ॿिए जहिड़ियूं ई आहिनि। जॾहिं तव्हां कंहिं शइ जी ख़्वाहिश कयो था त समूरी काइनात उन शइ खे माण्हू जे मंसूबे में अव्हांजी मदद करे थी। कुझु वक़्त लाइ ॿई चुप रहिया ऐं इमारत ऐं उन शहर जे माण्हुनि जी अच वञ खे गौर सां ॾिसंदा रहिया। पोड़े बुज़ुर्ग नेठि ॻाल्हायो, तो पाण वटि रिढुनि जो धन छो रखियो आहे? छाकाणि जो मूंखे मुसाफ़िरीअ में दिलचस्पी आहे। पोड़े बुज़ुर्ग इमारत जी कुंड में पंहिंजो हट में मौजूदु हिकु नानवाई ॾांहुं इशारो कंदे चयो त
नंढे हूंदे इन नानवाई खे पिणु मुसाफ़िरी जो शौक़ु हो, पर उन लाइ हिन पहिरियां हटु ख़रीद कयो त जीअं हू कुझु ॾोकड़ पासीरा कंदो वञे। पर हाणे जॾहिं हू पोड़ो थींदो तॾहिं ई वञी हू अफ्रीका में 1 महीनो गुज़ारण जे क़ाबिल थींदो। खेसि उहो अहसासु ई न हो त माण्हू ज़िंदगी जे कंहिं बि हिसे में कॾहिं बि पंहिंजे ख्वाबनि जी साबिया माण जी सघ रखे थो। खेसि रेडार बणिजणु घुर्जे हा, छोकिरे चयो। हिन उन बाबति सोचियो हो, पर नानवाई रेडारनि खां वधीक अहमियत रखनि था। खेनि पंहिंजा घर आहिनि जॾहिं त रेडार खुले आसमान हेठि सुम्हनि था। माइट पंहिंजी नियाणियुनि जी शादी रेडारनि जे बजाए नानवाइनि सां कराइण खे तरजीह ॾियनि था। छोकिरे खे वापारी जी धीअ बाबति अची दिलि में सोदाओ वेठो, छाकाणि जो शहर में नानवाई बि मौजूदु हो। ओड़े बुज़ुर्ग पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो त हिकु वसी नज़रिये मुताबिक़ माण्हुनि लाइ रेडारनि ऐं नानवाइनि बाबति सोचणु पंहिंजे पाण बाबति सोचण खां वधीक अहम आहे। ओड़ो बुज़ुर्ग किताब जा वर्क उथलाईंदे हिकु वर्क खे पढ़ण में मशगूल थी वियो। छोकिरो संदसि फारिग थियण जो इंतज़ारु कंदे कंदे पोड़े बुज़ुर्ग जी तवजा में रुखनो विझंदे चयो त अव्हां ही सभु ॻाल्हियूं मूंखे छो ॿुधाए रहिया आहियो, छाकाणि जो तूं पंहिंजी तक़दीर खे माणण जी कोशिशि करे रहियो आहीं ऐं हिन वक़्तु तूं उन मोड़ ते बीठल आहीं जिते तूं कंहिं बि वक़्तु हिमत हारे सघें थो। छा ही उहो ई मोड़ आहे जिते तव्हां सदाईं पधरा थींदा आहियो? न, सदाईं ईअं न थींदो आहे। कॾहिं आउं के मसइले जे हल सां या का सुठी ॻाल्हि खणी पधरो थींदो आहियां, या वरी कॾहिं मुश्किल घड़ियुनि में आसानियूं पैदा करण लाइ। पर ॿिया बि केतिरा ई कम आउं कंदो रहंदो आहियां, पर घणो करे माण्हुनि खे उन ॻाल्हि जो अहसासु न थींदो आहे त मूं उन्हनि लाइ छा छा कयो। पोड़े बुज़ुर्ग पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो त हिकु हफ़्तो पहिरियां हू हिकु खाणियुनि खोटण वारे जे आॾो हिकु पथर जी शिकिल में पधरो थियो हो। उन खाण खोटण वारे उमल ज़मरत जी खोटराई लाइ पंहिंजो सभु कुझु छॾे ॾिनो हो। 5 वरनि खां हू हिकु नदीअ जे ओसे पासे में खोटराई करे रहियो हो ऐं हिकु ज़मरत जी खोजना में हू लखें पथरनि जो मुआइनो करे चुको हो। खाण खोटण वारो उन महिल हिमत हारण वारो हो जॾहिं ज़मरत खे माणण लाइ सिर्फ़ हिकु पथर जी खोटराई बाक़ी हुई, सिर्फ़ हिकु पथर। जीअं त खाण खोटण वारी हर शइ पंहिंजी तक़दीर खे माणण लाइ कुर्बान करे छॾी हुई, तंहिं करे उन पोड़े बुज़ुर्ग संदसि कम में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो हो। हू पथर जी शिकिल अख़्तियार करे रिढ़ंदो वञी खाण खोटण वारे जे पेरनि में पियो। खाण खोटण वारे 5 वरनि जी अजाई वेंदड़ जाखोड़ सबबु पैदा थींदड़ नाउमीदी ऐं चिड़ मां उहो पथर खणी एतिरे त ज़ोर सां पासे ते उछलायो जो हेठि पयल पथर जे मथां किरंदे ई उन खे टोटा करे विधाई ऐं उन पुर्ज़ा थियल पथर में ई दुनिया जो ख़ूबसूरत ज़मरत लिकियल हो। माण्हू पंहिंजो मक़सद हयात पंहिंजी ज़िंदगीअ जे मुंड में ई ॼाणे वठनि था, ओड़े तलख़ लहजे वचां चयो। शायदि उन जे करे ई हू जल्दी हार बि मञे था वञनि। उहो सभु कुझु ईअं ई हलंदो रहे थो। छोकिरे पोड़े बुज़ुर्ग खे यादि करायो त हिन लिकल खज़ाने जे बाबति कुझु चयो हो। उहो खज़ानो पाणी जे वहकिरे जी शिदत सबबु पधरो थी साॻे ई वहकिरे सबबु लटिजी बि चुको हो। पोड़े बुज़ुर्ग चयो, जेकॾहिं तोखे उन खज़ाने बाबति वधीक मालूमात घुर्जे त तोखे पंहिंजे धन जो 10हों हिसो मूंखे ॾियणो पवंदो। खज़ाने जे 10 हिसे बाबति अव्हां जो छा ख़्यालु आहे? पोड़े बुज़ुर्ग मायूसी वचां खेसि ॾिठो ऐं चयाईंसि, जेकॾहिं तूं उन शइ जे बाबति वाइदा कंदो रहंदे जेका तो वटि आहे ई कान, त तूं उन शइ खे हासिल करण जी ख़्वाहिश ई विञाए वेंदे। नींगर खेसि पंहिंजे खज़ाने जे 10 हिसे ॾियण वारे वाइदो जो बि ॿुधायो जेको हिन खाना बदोश ॿुढड़ीअ सां कयो हो।